उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो वॾो ऑपरेशन 72 कलाकनि दौरान 48 ख़ारजी मारिजी विया। ISPR ने चुनाए तो मीरांशाह में सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन दौरान 21 ख़ारजी मारिजी विया आहिनि, जिन में 4 घुरिबल कमांडर ख़ालिद रज़ा, मुफ्तौन मूसा ऐं इमरान उर्फ अयान शामिल आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूद मवाद थियो वियो। उत्तर वजीरिस्तान में क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दनि के ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली जरदारी चरफा उत्तर वजीर अजम में खारजी फितने के खिलाफ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खराज पेश सिक्योरिटी फोर्सेस के पेशेवरानी सलाहियतुनि ऐं बहादुरी जी वाखाण। संदसि चवण आहे त भारतीय सरपरस्ती हेठि सरगर्म फितने के अहम कमांडर्स जो ख़ात्मो दहशतगर्दी के नेटवर्क खिलाफ एक अहम कामयाबी आहे। पूरी क़ौम पंहिंजी बहादुर सिक्योरिटी फोर्सेस सां गॾु बीठल आहे। अमेरिका और ईरान विच में मुआहिदे ते सहीयुनि जी 7 इजलास के साइड लाइन ते थियण जो इम्कान ईरानी बड़ी वज़ारत तस्दीक कई आहे त G7 इजलास दौरान साइड लाइन ते मुआहिदे ते सहियूं कयूं वेंदियूं। G7 मुल्कनि जो सरबराह इजलास फ्रांस के शहर एवियान में 15 जून का 17 जून विच में मुनक़िद थी रहियो आहे। ईरान अमेरिका खिलाफ जंग जो फातिहा है। अमेरिका जंग बैद ईरान वधिक मजबूत थी उभरियो आहे। पुर उम्मीद आहियूं त मुआहिदो जल्द थी वेंदो। मुफ़ाहमती यादाश्तुनि ते अञा सयूं न थियूं आहिनि। चोलानुकाती मुआहिदे में तब्दीली जो इम्कान आहे। एटमी मामला 2 मरहलनि दौरान बहस हेठि ईंदा। ईरान लाइ यूरेनियम ज़ख़ीरनि जो वाहिद हल मवाद खे घटि सतह ते आणणु आहे। जंग के खात्मे जो ऐलान लेबनान समेत समूरनि महाजन ते थींदो। अमरीकी नाकाबंदी ख़त्म ऐं हॉर्मोज़ लंघ खोलण उबूरी मुआहिदे जो हिस्सो आहे। मुआहिदे ते सयूं डिजिटल तौर ते थींदियूं। ईरानी बड़ी वज़ीर अब्बास इराक़ची जो ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। संदसि चवण आहे त इसराइल जहिड़ा दुश्मन ईरान अमरीका मुआहिदे ख़िलाफ़ आहिनि। लेबनान में जंग के खात्मे जो मतलब इसराइल के कब्ज़े हेठि इलाक़े मां नेकाली आहे। अमरीका जूं धमकियूं बंदि थियण घुरिजनि। ईरान दबाव में न ईंदो। उबूरी मुआहिदो पहिरियों कदम आहे। लागू न थियो त एटमी ॻाल्हियूं न थींदियूं। संदन तलवार हॉर्मोज़ लंघ ते लटकंदी रहंदी। लंघ जे मैनेजमेंट जंग खां अॻु जे दौर में वापसि न वेंदी। ईरान हॉर्मोज़ के जहाज़नि जो महफ़ूज़ लंघ यकीनी बणाईंदो। वज़ीर आज़म ईरान अमरीका मुआहिदो जल्द थियण जी तस्दीक करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सोशल मीडिया ते पैगाम में अब्बास इराक़ची ऐं ट्रंप खे ट्रैक कंदे चयो त ईरान ऐं अमरीका विच में अमन मुआहिदे जे हतमी मतन ते इत्तफ़ाक़ थी चुको आहे। ईरान ऐं अमरीका विच में अमन ॻाल्हियुनि ते हतमी फ़ैसिलो थी चुको आहे। अमन अॼु जेतिरो वेझो आहे एतिरो पहिरियां न हो। अमन हाणे पहिरियां खां घणो वेझो आहे। वज़ीर आज़म चयो पाकिस्तान ॿिन्ही धुरियुनि सां गॾिजी ईंदड़ मरहले खे हतमी शक्ल ॾेई रहियो आहे। अमन मुआहिदे ते अमल लाइ ईंदड़ क़दमनि ते मुशावरत जारी आहे। अफ़वाहूं ऐं प्रोपेगंडा बावजूदि ॻाल्हियुनि जो अमल कामयाबी सां अॻिते वधी रहियो आहे। फर्दी ख़बरू एजेंसी राइटर्स जी गॾियल अरब इमारतुनि तरफ़ां ईरान के अरबें डॉलर जारी करण ते रासपो ॾेखारण जी दावा। UAE ईरान के रक़म ॾियण बाबति ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। ॿिनि इलाक़ाई ज़रियनि जो चवणु आहे त UAE तक़रीबन 10 अरब डॉलर ईरान के जारी करण ते रासपो ॾेखारियो आहे, जंहिं मां 3 अरब डॉलर खां वधीक अॻु ई जारी थी चुका आहिनि। इहो क़दम ईरानी हमले खे रोकण जे बदिले में खंयो वियो आहे। गॾियल अरब इमारात राइटर जी रिपोर्ट खे रद्द कंदे चयो त उहे ईरान खे का बि रक़म मुंतक़िल न कई वई आहे। ईरान जा मुंजमद फंड जारी या मुंतक़िल न कया विया आहिनि। अमरीकी फौज दावा कई आहे त ईरान केतिराई हिक तरफ़े हमले आवर ड्रोन फायर कया आहिनि। ड्रोन हॉर्मोज़ मां गुज़रंदड़ वापारी जहाज़नि खे निशानो बणाए पियो। ईरानी ख़बरू इदारे जो चवणु आहे त ईरानी ॿेटनि कशम ऐं सेरिक में धमाका ॿुधा विया।
आवाज़ आबनाए हुरमुज़ वेझो इलाइक़नि में झड़पनि सबबु आहिनि। ज़मीन ते को बि धमाको न थियो आहे। नए माली साल 2026-27 ले 18,771 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट पेश। बजट में FPR ट्रैक्स ओगाड़ी जो कातो 15,264 अरब लगाए वियो। ट्रैक्स जी ॿियनि ओगाड़ियुनि जो कातो 5,336 अरब ऐं ग्रांट्स जो कातो 2,680 अरब लगाए वियो। मजमूई तरक़ियाती बजट 3,675 अरब रुपया। दिफ़ाई तरक़ियाती बजट 1,000 अरब लगाए वियो। वफ़ाक़ी हुकूमत जे ख़र्चनि जो कातो 17,495 अरब रुपया आहे। पगारदार तबके ले टैक्स में रिलीफ की तजवीज़। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 7% वाध, घटि में घटि उजरत में 10% वाध की तजवीज़। पघारुनि ते सरचार्ज ख़त्म करण जो ऐलान। सिविल पेंशन की बजट 272 अरब ऐं मिलिट्री पेंशन की बजट 822 अरब रुपया रखी वई। K4 मनसूबे ले 10 अरब रुपया। इस्लामाबाद ऐं कराची में IT पार्क जे क़याम ले 11 अरब। कोयटा कराची शाहरा ले 100 अरब रुपया। हैदराबाद सखर मोटरवे ले 30 अरब रुपया। ML1 कराची रोहिड़ी सेक्शन ते कम ईंदड़ साल शुरू थींदो। उन लाइ 25 अरब रुपया ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी जी तरक़ियाती बजट 225 अरब रुपया रखण जी तजवीज़। वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम ले तरक़ियाती बजट 10.9 अरब रुपया रखी वई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ले 838 अरब रुपया। सूबनि जी तरक़ियाती प्रोग्राम ले 2,224 अरब रुपया। आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान ले तरक़ियाती बजट 99 अरब रुपया। ब्याज की अदायगी ले 8,054 अरब रुपया रखा विया। नंढनि दुकानदारनि ते 1% सेल्स टैक्स लागू। 50 करोड़ खां वधीक आमदनी ते सुपर टैक्स जी शरह 10 मां घटाए 8% करण जी तजवीज़। 22 खां 32 लख रुपया सालियानी आमदनी ते टैक्स जी शरह 20%। 32 खां 41 लख रुपयनि जी आमदनी ते टैक्स जी शरह 25% मुक़ररु करण। बैंकुनि, तेल, गैस जी ॻोल्हा कंदड़ कंपनियुनि ऐं फर्टिलाइज़र ते सरचार्ज बरक़रार रहण जी तजवीज़। आबी वसीलनि जे डिवीज़न लाइ तरक़ियाती बजट 103 अरब रुपया। एटॉमिक एनर्जी कमीशन जी तरक़ियाती बजट 1.33 अरब रुपया। ब्याज की अदायगी ते 8,054 अरब रुपया। हायर एजुकेशन कमीशन लाइ तरक़ियाती बजट 46 अरब रुपया। ज़िमतैल ज़िले लाइ तरक़ियाती बजट 56 अरब रुपया रखण जी तजवीज़। ईंदड़ माली साल जी बजट में सोलर पैनल ते सेल्स टैक्स न वधाइण जो ऐलान। रियल इस्टेट ऐं तामीराती शोबे लाइ रिलीफ। मिल्कियत की खरीद ऐं विकिरे में ट्रांज़ैक्शन टैक्स की शरह 2.5% मां घटाए 1.25% कई वई। फाइनल लाइ मिल्कियत की विकिरे ते विद होल्डिंग टैक्स 5.5 मां घटाए 2.75% करण जी तजवीज़। हारियुनि खे DAP में सब्सिडी ऐं बिजली की क़ीमत में रिलीफ ॾियण जो ऐलान। सेहत के शोबे ले 25.1 अरब। आला तालीम ले 46 अरब रुपया। सूबन में ट्रांसपोर्ट ले 93 अरब रुपया। पावर डिवीजन की तरक्याती बजट 88 अरब। थरकोट राब्ता प्रोजेक्ट ले 2 अरब रुपया। दासू डैम मनसूबे ले 15 अरब ऐं दियामिर बादशाह डैम 14 अरब रुपया रखा विया। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जे चुनाई त हुकूमत जी टी बजट पेश करण मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। बजट की तैयारी में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो थोराइतो आहियां। नए माली साल लाइ वफ़ाक़ी बजट जे इजलास के ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त मुल्की दिफ़ा हुकूमत की पहिरीं तरजीह आहे। दिफ़ा वारे क़ौमी फ़र्ज़ लाइ 3000 अरब रुपया फ़राहम कया वेंदा। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई। पेट्रोल 4 रुपया फ़ी लीटर सस्तो। पेट्रोल की नई क़ीमत 373 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल 2 रुपया फ़ी लीटर सस्तो। डीज़ल की नई क़ीमत 378 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी।
आई डिगड़ी में शादी दौरान इत्तफाकी गोली लगण सबब घोट जो भा अजर जो शिकार खुशियों मातम में तब्दील। शादी की खुशी में हवाई फायरिंग कई वई। गोली लगण सबब घोट जो भा बिलाल नज़ीर राजपूत सख्त जख्मी थी पियो। नौजवान के अस्पताल लियो पे वियो तो रस्ते में दम ॾेई छॾियो।